मां तमाम रीजनल प्रेस क्लब जंहिंजो प्रेसिडेंट आहे असांजो प्यारो भाउ ज़ख़्मी अब्दुल रशीद महर साहब, उन्हनि जो प्लस तमामु दोस्तनि जो नहायत शुक्रगुज़ार आहियां। पंहिंजी टीम समेत जन असांखे हेॾो आनर ॾिनो, आदर भाउ कयो ऐं असांजे मसइलनि जे हवाले सां हुननि हिकिड़ो प्रोग्राम रखियो त किथे जिते अची असीं पंहिंजा मसइला जेको आहे हिननि खे ॿुधाए सघूं, जेकी ही पंहिंजे मीडिया जे थ्रू असांजा आला ऐवाननि ताईं असांजे मसइलनि खे पहुचाइनि। सभ खां पहिरियों हीअ असांजो 24 अगस्त खां वठी हीअ असांजी एहतिजाजी मरहला हलनि पिया। असांजा जेके उस्तादनि जा कुझु इशूज़ हुया, सिंध जे अंदरि कुझु तालीम जे हवाले सां जेके इशूज़ आहिनि ऐं असांजो वज़ीर तालीम मोहतरम सैयद सरदार शाह साहब जे हवाले सां जेकी असांखे तकलीफ़ूं पहुतियूं आहिनि, असीं उन्हनि जे हवाले सां सरापा एहतिजाज आहियूं पूरी सिंध जे अंदरि। 24 तारीख़ ते असीं सखर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस करे स्टार्ट वरितो होसीं। असांजा इशूज़ आहिनि। सभ खां पहिरियां मेन इशू आहे सिंध जे अंदरि तालीमी इदारनि जे अंदरि जेके दर्सी किताबनि जी खोट जेका आहे, असांजो उन जे हवाले सां असांजो एहतिजाज प्रोटेस्ट आहे त सिंध जे अंदरि 50% जेको आहे सो किताब जेको आहे जी खोट आहे, उन्हनि जो पुराव कयो वञे। उनखां पोइ स्कूलनि जे अंदरि फर्नीचर नाले मातर आहे, उन सां गॾु स्कूलनि जूं बिल्डिंगूं तबाह हाल आहिनि। इन सां गॾोगॾु जेकी उस्तादनि जा मञियल मुतालबा आहिनि, उन्हनि जी जेको आहे सो असांजो हिन महिल ताईं नोटिफिकेशन न कढिया विया आहिनि। ऐं बिलख़सूस जेको सैयद सरदार शाह साहब जे असेंबली जे फ्लोर ते बीह ऐं उस्तादनि खे नाज़िबा लफ़्ज़नि सां जंहिं सॾियो आहे, उस्तादनि जी बेहरमती कई आहे, उस्तादनि जी दिलि आज़ारी कई आहे, उस्तादनि जी इज़त एतिराम मजरूह कयो आहे, असीं उन जे ख़िलाफ़ु असीं सरापा एहतिजाज आहियूं। असीं उन खां घुर था कयूं त जेकी उस्तादनि जी नाज़िबा अल्फाज़नि सां तज़लील कई वई आहे, उन जी पिरामिल उस्तादनि खां माफ़ी वरिती वई। उन सिलसिले में इहे सभु इशूज़ आहिनि। असांजो सिंध जे अंदरि जेके स्कूलनि खोलण जे बहाने ट्रांसफ़र पोस्टिंग कयूं वियूं आहिनि, उहो सरासर जेको आहे सो ग़लति तरीक़े सां कयूं वियूं आहिनि। स्कूल खोलण बजाए अञा बि बंदि कया विया आहिनि। असां त चयूं त उहे फिलफोर उहे ट्रांसफ़र पोस्टिंग जेके थियूं आहिनि सिंध जे अंदरि, उहे कैंसिल करे सही माना में उन्हनि जी जेको आहे देखभाल करे उन्हनि खे फिज़िबल जेके स्कूल आहिनि, जेके सही माना में जिते डिमांड आहे, जिते ज़रूरत आहे, जिते एक्सेस में उस्ताद वेठा आहिनि, उतां कढी करे उन्हनि स्कूलनि खे खोलियो वञे। न कि ईअं कयो वञे त हिकु तालुके खां ॿिए तालुके में 40 किलोमीटरनि खां वठी 60 किलोमीटर जे फ़ासिले ते प्राइमरी उस्तादनि खे ट्रांसफ़र कयो आहे। त हीअ त तालीम खे बहितर बणाइण लाइ बहितर तालीम जेको आहे सो ख़राबु कई थी वञे, हीअ बहितर तालीम डिस्टर्ब कई थी वञे सिंध जे अंदरि। त हिन क़िस्म जी जेका शयूं आहिनि, उनखां पोइ सिंध जे अंदरि जेको फर्नीचर ऐं बुक्स जे हवाले सां जेका करप्शन थी आहे, असांजी डिमांड आहे त कंहिं साफ़ शिफ़ाफ़ इदारे खां उन्हनि जी इंक्वायरी कराई वञे, ताकी सिंध जे अंदरि जेको तालीम जो पैसो आहे, जेको ॿारनि जो पैसो आहे, जेको मुख़्तलिफ़ डोनर्स कंपनी ॾियनि पियूं असांजी सिंध खे तालीम जे मद में, त उहे सही माना में बराबरि वे में जेको आहे ख़र्चु कया वञनि। ऐं उन सां गॾु गॾु असांजो सर्विस स्ट्रक्चर आहे। जॾहिं असांजो सर्विस स्ट्रक्चर गवर्नमेंट जे पॉलिसी मुताबिक़ के सिंध कैबिनेट जो फ़ैसिले मुताबिक़ हिन वक़्तु उहा असांजी समरी रुलदी वते थी, त हिन महिल असांजी समरी जेको अप्रूव न थी आहे, जो असांजे पिरामिड उस्ताद जेके सर्विस स्ट्रक्चर ॾिनो वञे। त हीअ असांजा इशूज़ आहिनि। उन हवाले सां असांजो तालुके हेडक्वाटरनि में एहतिजाजूं रैलियूं हुयूं, कारियूं पटियूं ॿधियूंसीं स्कूलनि जे अंदरि। उनखां पोइ ज़िले हेडक्वाटर जे अंदरि असांजो जेको आहे सो 10 तारीख़ ते प्रोटेस्ट हुयो, जेको पूरी मीडिया जे हवाले सां सभिनी ॾिठो हूंदो। उन सां गॾोगॾु हींअर असांजो जेको आहे डिवीज़न हेडक्वाटर में वर्कर कन्वेंशन रखियल आहिनि, मुख़्तलिफ़ डेटेस से मुख़्तलिफ़ डिवीज़ननि में। उनखां पोइ असांजो 10 तारीख़ ते जेको आहे सो कराची जे अंदरि धरणो आहे, प्रेस क्लब ताईं CM हाउस जे अॻियां असीं पंहिंजे मुतालबनि लाइ धरणो ॾेई रहिया आहियूं। सितमगिरी इहा आहे त सिंध जे अंदरि एतिरो जेको आहे बुरहान पैदा थी वियो आहे त कंहिं बि ऑफिसर खे, कंहिं बि आला कमोरे खे, कंहिं बि सियासतदान खे ही नथी जेको आहे सो पंहिंजी मालूमात पए त सिंध जे अंदरि आख़िर तालीम एतिरी वधनि थी रही आहे, हेतिरी उस्ताद सराप एहतिजाजनि त बाबा हिन जो नोटिस वठूं त आया के मैटर छा आहे, छा ॻाल्हि आहे, हिननि खे वेही हल कयूं। माना इन मां साफ़ ज़ाहिर आहे
त को बि माण्हू सिंध जे तालीम सां सिंसियर न आहे। इंशाअल्लाह असांजो प्राइमरी उस्ताद तालीम खे बि बचाईंदो, सिंध जे ॿारनि खे सुठे नमूने सां पंहिंजी तालीम बि ॾींदो, दर्सी किताबनि जी बि खोट पूरी इंशाअल्लाह असां पंहिंजी कराईंदासीं। सिंध जे अंदरि स्कूल में जेको फर्नीचर न आहे उहो फर्नीचर बि जेको असांजी कोशिशि हूंदी वाक़ा करे उन्हनि स्कूल में पूरो कराइणो आहे। ऐं उस्तादनि जा जेके अनेक मसइला आहिनि इंशाअल्लाह उन्हनि उस्तादनि जे मसइलनि ख़ातिर बि पूरी सिंध जे अंदरि 10 तारीख़ ते धरणो वञी CM हाउस जे अॻु वेंदासीं ऐं इंशाअल्लाह असां पंहिंजा मसइला जेके आहिनि इंशाअल्लाह हल कराईंदासीं। अच्छा जेको 10 तारीख़ ते तव्हां माना 10 अक्टूबर ते माना 10 अक्टूबर इन खां पोइ जेको आहे माना 10 जो पूरी सिंध जो जेको हूंदो इहो एहतजाज हूंदो ऐं ॿिए नंबर में जेको इन लिस्ट जारी कई आहे गोश्त उस्तादनि जी इहो छा हक़ीक़त ॻाल्हि इहा ई आहे त इहो हिकिड़ो प्री प्लान उस्ताद तबिके खे बदनाम करण जी कोशिशि आहे। बाबा तव्हां ॾिसो तव्हांजे डिस्ट्रिक्ट में हुननि मॉनिटरिंग असिस्टेंट रखिया उस्ताद खे चेक करण लाइ अटेंडेंट लाइ, उनखां पोइ TOs आहिनि, DOs आहिनि, CMO डिस्ट्रिक्ट ते आहे, डायरेक्टर आहिनि, उनखां पोइ हिननि जी मॉनिटरिंग जी टीम कराची में वेठी आहे। एतिरी सारी टीम जे बावजूदि हू मॉनिटर कनि पिया पर हुन जे सिस्टम में ख़राबी आहे। पाण उन्हनि उस्तादनि जा ट्रांसफ़र ऑर्डर करे बाबा हिते नीड आहे उते हलिया वञो, हुनजी बायोमेट्रिक चेंज न थी आहे, बायोमेट्रिक जेको सिस्टम कराची ते जेको आहे सो सेंट्रलाइज़ थियल आहे उहा न थी। उस्ताद ड्यूटी करे थो पर सिस्टम हुननि जे में एप्शन लॻो पियो आहे त उन जूं 2-3 दफ़ा इंक्वायरी थियूं आहिनि, उहो साॻियूं इंक्वायरियूं 3 दफ़ा पिया कनि। हिकिड़े इंक्वायरीअ में डायरेक्टर उन उस्ताद खे जेकॾहिं को हिकिड़ो ॾींहुं एब्सेंट बि आहे त उनखे पनिशमेंट ॾिनी आहे, उनजी हिकिड़े ॾींहं जी तारीख़ कटी वई आहे, उनखां पोइ उनखे बरी कयो वियो आहे या जंहिंजा ग्रीवेंस जेके हुआ उस्तादनि जा उहे साबित थिया त मां पर दुरुस्त आहियां त उन्हनि खे जेको आहे उन्हनि सेंश्योर करे ऑर्डर ॾिनो वियो आहे। पर उन जे बावजूदि साॻियूं छो त सिस्टम अपडेट थियनि कोन पियूं, उन करे उहो बार बार साॻियूं इंक्वायरियूं ॿीहर पिया दोहराइनि। अहिड़ी ॻाल्हि का बि क़िस्म कोन्हे पर हा असीं तंज़ीम वारा कंहिं बि अहिड़े मुतामी गैर हाज़ुर उस्ताद जी न असां सपोर्ट कई आहे, न उहो असांजो मेंबर आहे, न असां आईंदा ई उन अहिड़े जी कंदासीं। बाक़ी जेकॾहिं हुनजे सिस्टम जे करे हुनखे एब्सेंट कयो आहे त उनजो तदारक बि कंदासीं। उनखे सरकार खे बि सोचणु खपे त उनजो जस्टिफिकेशन करे उन्हनि जी हीअ जेको आहे सो सिस्टम आहे। बाक़ी अदरवाइज़ अहिड़ी हरू भरू जेको आहे सो उहो असांजो उस्ताद पोस्ट कोन्हे। सर हक़ीक़त इहा ई आहे त काफ़ी असांजे सिंध जा अहिड़ा स्कूल आहिनि जिन स्कूलनि में बिल्कुलु नयूं बदिलान बिल बदिलान ऐं भाण पिया ऐं स्कूलनि खे ताला लॻा पिया। ठीकु हाणे अचो कंहिं बि बिल्डिंग खे तालो लॻाइणु, कंहिं बि बिल्डिंग में जे अंदरि माल पंहिंजो ॿधणु, इहा ज़िमेवारी उस्ताद जी कोन्हे का, उस्ताद जी ज़िमेवारी न, इहा उन्हनि ऑफिसरनि जी मां ॻाल्हायां थो। उन्हनि स्कूलनि जे बिल्डिंग जी मालिकी उस्ताद बिल्कुलु कंदो पर उस्ताद हिकिड़ो लोकल सतह ते ऑलरेडी उस्तादनि सां किताबनि जे खोड़ ते ॻोठाणा विड़ी रहिया आहिनि त तव्हां असांजे ॿारनि खे किताब छो नथा ॾियो। बाबा किताब हूंदो त उस्ताद ॾींदो न। ऐं उन सां गॾु जेके ॻोठाणा आहिनि या DO TO जेके अथॉरिटी आहिनि, FIR कटाइण जी अथॉरिटी बि उहे आहिनि ऐं इंक्वायरी कराइण जी अथॉरिटी उहे आहिनि। जेकॾहिं उहे अची बीहनि त असांजो उस्ताद बिल ऑटोमेटिकली उन स्कूल में बीहंदो। हाणे जेकॾहिं सिर्फ़ु उस्ताद खे चयो वञे त इहो माल खोलाए छॾियो त इहो उस्ताद ग़रीब वेचारा उहो कंहिं बि ॻोठाणनि सां लड़ी कोन थो सघे। इहो उस्तादनि जो जेको आहे न उहो उस्ताद न असां पंहिंजो चयो आहे। हींअर रिसेंटली दोदेकोट जे अंदरि मूं पाण विज़िट कयो आहे, उते वियो आहे, तव्हांजो साहिब बि सगुर रिपोर्ट कयो आहे। मूं पाण चयो आहे त हीअ स्कूल जी अहिड़ी पोज़ीशन आहे त मूं उन्हनि ॻोठाणनि खे बि घुरायो आहे, UC जे चेयरमैन खे बि घुरायो आहे। असांजा वॾा ऐं असां ऐं असांजा नंढा अञा ताईं उहा ई तालीम हासिल कंदा। झूझू माटी लसीत जी घाटी निसाब आहे, निसाब को उस्ताद जे हथ में। असां हमेशह चयो आहे त जॾहिं बि तव्हां पॉलिसी ठाहियो त उन में तव्हां स्टेक होल्डरनि खे विहारियो। तव्हां जॾहिं हिकिड़ो कानून ठाहियो तव्हां जेका हिन माण्हुनि लाइ त उन्हनि खां तव्हां पुछा ई कोन था कयो। ग्राउंड रियलिटी ते उहे माण्हू आहिनि त उन्हनि खां मालूमात कयो न। हिकिड़ो सहाफ़ियुनि जे लाइ कानून माज़र सां हिकिड़ो नंढो मिसाल ॾींदुसि। हिकिड़ो सहाफ़ी जे हज़रात लाइ हिकिड़ो कानून जोड़ियो थो वञे, उहो पंहिंजो पाण मथे वेही कानून ठाहे वञे पर सहाफ़ियुनि खां त रूमर्स पतो ई कोन्हे त बाबा आख़िर तव्हांजा ग्रीवेंसिस कहिड़ा आहिनि, तव्हांजा इशूज़ कहिड़ा आहिनि त असीं उन्हनि ते कानून साज़ी कयूं। जॾहिं उहो वठंदा ई न, हू पंहिंजे लेखे करे वठंदा उस्ताद जेको आहे सो अबू अमा ॿार उस्ताद जे हवाले करे थो। पर उस्ताद बि पंहिंजी सिर्फ़ु पंहिंजो जेको आहे सो ज़िंदगी
अहिड़नि इलाइक़नि में उहे पंहिंजे दाव ते लॻाए वञी ड्यूटी कनि था। तव्हां ॾिठो हूंदो त काफ़ी असांजा उस्ताद शहीद थी विया आहिनि। कंहिं बि उन प्राइमरी उस्ताद जे शहीद थियण जे लाइ को बि तदारक थियो आहे हिन महिल ताईं। सरकार नथी करे। माना जेकॾहिं सरकार इहो तदारक करे त उस्ताद जी दिलि अञा वधीक जेको आहे मज़बूत थींदी त ऐं जेको आहे सिंधी ॿारनि खे सुठे नमूने तालीम ॾे। प्राइवेट स्कूल में पेरेंट्स जॾहिं दाख़िलो कराए त हुनजे ड्रेस जो बि ख़्यालु रखे थो, उनजे जेको आहे सो उथणी वेहण जो ख़्यालु रखे थो, उनजे स्कूल में वञे थो त भाउ मुंहिंजो छोकिरो आयो न आयो। ॻाल्हि असुल इहा ई आहे त जेकॾहिं असीं सभु गॾिजी करे ऐं इहो तदारक कंदासीं त यकीनन असांजी जेको आहे सो सरकारी स्कूलनि में गवर्नमेंट जे स्कूलनि में तमामु बहितरीनु जेको आहे सो एजुकेशन आहे, बहितरीनु तालीम आहे। हिकिड़ो कॉम्प्लेक्स आहे माण्हू खे, जेकॾहिं को अहिड़ो माण्हू इन कॉम्प्लेक्स जो शिकार थो थी वञे उनखे तव्हां असां छा था करे सघूं। साईं इहो थोरो असांखे ॿुधाइयो, तव्हां हिन वक़्तु जेको आहे इलेक्शन जे हवाले सां बि मर्कज़ी उहिदे ते आहियो ऐं ख़ासि तौर ते इहो जेको तंज़ीम साहिब जो पढ़ियलु आहे उहो बि मतिलबु प्रोसेस में आहे, हले थो इलेक्शन जे हवाले सां। ॿिए नंबर में जेको हे इशू बि हले थो, गॾियल तौर ते असांखे थोरो असांखे पंहिंजो ब्रीफिंग ॾियो। सही थी आहे त असांजे उस्तादनि जी जमहूरियत 3 सालनि खां पोइ वरी इलेक्शन थी। असांजो पीरियड 2024 अक्टूबर में पूरो थियो। उन लाइ सॼी सिंध जे वर्किंग कमेटी मर्कज़ी काबीना जो अख़्तियार आहे, जंहिं ते असां ते महिरबानी कई अथऊं। चेयरमैन नवाब शाह चूंडियो वियो आहे, सेक्रेटरी शिकागो चूंडियो वियो आहे, वाइस चेयरमैन ठटेला चूंडियो वियो आहे, 2 मेंबर आहिनि, हिकिड़ो हैदराबाद जो, हिकिड़ो जेको आहे मीर बुखास जो। उहो सॼो प्रोसेस हले थो। इंशाल्लाह 27 खां पोइ असां इलेक्शन जो शेड्यूल लाहींदासीं। जमहूरिया महिल सॼी सिंध में इलेक्शन थींदी आहे। असां में एजुकेशन में 3 जेके तंज़ीम आहिनि उहो तव्हांखे ज़हन में उते बिल्कुलु जमहूरियत इलेक्शन थींदी आहे। गश्त आहे, आपका आहे, प्राइमरी उस्ताद में इन्हनि जी बिल्कुलु इलेक्शन थींदी आहे हर 3 सालनि खां पोइ। जमहूरिया महिल सिंध में सभु दोस्तनि में चाह आई हो, हेॾा तारीख़ जो ऐलान कयो आहे मर्कज़, उनजो हुकुम अखियुनि ते आहे। साईं ॿुधायो 19 तारीख़ असांखे हैदराबाद में हुनखे लाड़काणे में कन्वेंशन आहे। मुख़्तलिफ़ डिवीज़न में मीर बुखास हैदराबाद, उते मुख़्तलिफ़ टाइम डेटियूं रखियल आहिनि। ॻाल्हि कयो गवर्नमेंट जी बदकिस्मती हीअ ई आहे त 5 साल पहिरियों साॻो मिनिस्टर वरी ॿी इलेक्शन थी पियो साॻो मिनिस्टर। असां मिनिस्टर लाइ छा चऊं? कराची प्रेस क्लब ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। 1 सिगरेट खे 1 कश में पूरो कंदो आहे ऐं साञावंदी पढ़ी लिखी ॻाल्हि कंदो आहे। उनजे तव्हां सिगरेट पीअण जे अंदाज़ में सम्झी वञो त सिंध में एॾी ॿिया क़ाबिल माण्हू कोन्हनि। पूरी सिंध 6 डिवीज़न आहिनि, 7 डिवीज़न आहिनि, त को तालीम मिनिस्टर पढ़ियो लिखियो न मिलियो। फिरीगिरी सरदार शाह मर्कज़ी काबीना खे पंहिंजे मिनिस्टरनि खे अहिड़ा के 2-4 स्कूल ॾेखारे कि पाण जेको आहे कोशिशि थोरी ठाराए हुजनि। ख़ुदि पंहिंजे ज़िले में वॾी बदकिस्मती आहे। उस्ताद ते ॻाल्हाइणु तमामु सवलो आहे। हुन खां पुछे त तूं जे डायरेक्टर सां मिली भगत करे केतिरी फर्नीचर में करप्शन कई थी। डायरेक्टर छो चेंज थिया? हुनखे गीचेवा पवनि किताब खोट, उहो उस्ताद पूरी कोन कंदो। रड़नि था मीडिया ते इहो किताब। साईं भली ॻाल्हि कई, साॻियो ई सुवालु, साॻियो ई जेको आहे उहो ई निसाब। बुरगड़ी साहब पुराणा वियार आहिनि, काॾे वेही सिंधी अदबी संगत उन खां मदद वठनि। 99 ते कंप्यूटर जो दौरु आहे। फिरीगिरी उस्ताद जे आंगर खां सवली आहे। असां सभु पंहिंजे पोस्टिंग ते वेठा आहियूं। अलाह ख़ैर कंदो। असांजी इहा ई आहे, बिलाल भुटे खां, आसिफ ज़रदारी खां, मती क़यादत खां महिरबानी करे सरदार शाह खे घर विहारियो। जेके तव्हांखे उॿाड़ी करे ॾींदो पोइ बि घर वेही बि तालीम मिनिस्टर मटायो। हीअ उस्ताद खे दॿाए छिड़काए न सघंदा। उस्तादनि में शऊर आहे, पढ़िया लिखिया। अरबाब रहीम उस्ताद खां फिटायो, अॼु कहिड़े शेप में आहे। अहिड़े ई पैटर्न ते सरदार शाह हले थो। तमामु असांखे गुस्सो आहे, ॾुख आहे। सिंध जे उस्ताद खे ॾुख आहे। कश्मीर हुन कराची ताईं जेको उस्तादनि लाइ ॻाल्हाए थो, असांखे त ॾुख आहे। अहिड़े तरीक़े सां हू छा बि करे घणो एनी आहे लॻंदो। तव्हां दोस्तनि खे असांजी साथ जी ज़रूरत आहे। अॼु मीडिया जो दौरु आहे। किथे असां ते बि का ग़लती हुजे तव्हां बि उन ते बिल्कुलु ॻाल्हाए सघो था। इहो बि तव्हांखे अख़्तियार आहे। पर जनरली ॾिसो त वस वारा आहिनि खे हा वस असांजे हथ में आहे। चओ बिल्डिंग का असां था मंज़ूरु करायूं, दादा हिते तव्हां बिल्डिंग ठाहियो। असांखे पोस्टिंग था कनि। पाण एतिरा कयो आहे मिनिस्टर पंहिंजे ज़बानी त DO डायरेक्टर वञी रिट था कनि ऐं सभु पोस्टिंगूं ग़लति कयूं। तव्हां ॿुधायो, हिते जिते वेठा आहियूं, हेतिरो जो छोकिरो चक वञी पढ़ाईंदो?
चक पढ़ाईंदो मूंखे ॿुधायो हितो जो छोकिरो कानपुर पढ़ाईंदो पैसा वठी हुनजी मशीनरी सॼी ख़राबु ख़ासि करे एनजीओ सिंध में कमु लाहे छॾियो हिननि जी मिली भगत वेहूं था सेक्रेटरीअ सां त भई सर्विस चेक कर असां उतर जो राइट आहे त सेक्रेटरी थो चए सर्विस चेक थींदो छा आहे मूंखे ख़बर कोन्हे का हालत इहा तव्हां मथियनि ऑफिसर खे साईं यार केस वॾी महिरबानी तव्हांखे इज़त ॾिनी आहे